अस्सलाम वालेकुम। मां ॾाढो ख़ुशि आहियां कि असां सिंध जो सक़ाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया ऐं हिकिड़ो ॾियारो कोन्हे, हीउ पूरो हिकिड़ो ज़िंदगी जो अमल आहे जेको असां मल्हाईंदा रहिया आहियूं। सिंध हिकिड़ी पुराणी सक़ाफ़त आहे, कई सौ साल पुराणी सक़ाफ़त आहे ऐं असां इलाही ख़ुशकिस्मत आहियूं कि असां हिन धरती ते पैदा थिया आहियूं ऐं हिन धरती लाइ असांखे सॼो सुठो कमु करिणो आहे। जीअं मां डिप्टी कमिश्नर आहियां, मूंखे पंहिंजे इख़्तियार जे तहत पंहिंजी ज़िमेदारियूं निभाइणियूं आहिनि ऐं हिन हवाले सां मुंहिंजे असांजे जेके दोस्त आहिनि, सभु वासी आहिनि सिंध जा, उन्हनि खे पंहिंजे सिंधू देश लाइ, पंहिंजे सूबे लाइ सुठो कमु करणु घुरिजे, उनजी तरक़ी में पंहिंजो अमल दख़ल ॾेखारणु घुरिजे ऐं पंहिंजी पूरी जेकी महिनत आहे पाकिस्तान लाइ ऐं सिंध लाइ पूरी महिनत करणु घुरिजे, ताकी असांजो जेको इहो असांजी धरती आहे हिन जी पूरी दुनिया में नेकनामी थिए। ऐं हीअ मुश्किल हालात आहिनि ऐं कोशिशि कंदासीं कि मां पंहिंजे हवाले सां डिप्टी कमिश्नर नौशरीफ़ जे तौर ते पंहिंजी ज़िम्मेदारियूं ऐसे तरीक़े सां निभायां ऐं हिन ज़िले जे अवाम ऐं पंहिंजे ज़िले जी इमेज जेका आहे उनखे सुठे में सुठे करण जी कोशिशि कयां।